चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कड़ालन खुशन तबे सही सब है लालिस अमराणी असाला चाह त रख ऐं बिस्कोट बि रात जेके वठी आयोस उहे बि खणी अच सुठा। हाँ बाबा मां चांहि ठाहे थी वठां। हलिया हलिया मूंसां। मुसाण छा सोचियो अथई? चाचा रात नैना खे वठी मथे काछे तरफ़ निकिरी वेंदुसि। जेकर असां हिते रहियासीं न त पोइ ॿई मारिजी वेंदासीं। मूसा छा तूं सॼी ज़िंदगी लाइ हितां हलियो वेंदी? न राणी, सिर्फ़ नैना खे मज़बूत हथनि में छॾे मां वरी मोटी ईंदुसि। मोटी ईंदे कोई बि नवाब खान तोखे हिते रहण कोन ॾींदो। राणी हिन वक़्तु मूंखे ख़ौफ़ नवाब खान जो कोन्हे। मूंखे ख़ौफ़ आहे त किथे को नैना खे नुक़सान न पहुचाए। नैना जो सहारो मां बणियो आहियां, हुनखे घर मां मूं कढियो आहे ऐं मां नथो चाहियां त हू किथे मारिजी वञे। उन करे नैना खे महफ़ूज़ हथनि में पहुचाइण लाज़मी आहे। उते केरु आहे जंहिंजे हवाले तूं नैना कंदे? पुराणो दोस्त आहे चाचा, यारनि जो यार ऐं नंगनि मथां सिर ॾियण वारो जवान आहे। पंहिंजे दिलबर दोस्त हाशमत खान वटि वञी नैना खे साम तौरु छॾे ईंदुसि। छा थो सम्झी? हे निभागा तोखे उसे ताईं छॾींदा? तुंहिंजी दुआ खपे चाचा। हिननि सभिनी जे मुंहं में धूड़ विझी निकिरी वेंदुसि। असांखे तुंहिंजे वापसि अचण जो इंतज़ारु रहंदो मूसा। मां तमामु जल्द वापसि मोटी ईंदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।